Hi guys, Assalamu alaikum. It's me here, Ahsan Ali Lund, and today I will teach you about the adverb. First of all, we have to know what is adverb. Adverb cha ke chebo aaye. The definition of adverb is an adverb is a word that modifies a verb, an object, and other adverb. Adverb unke chebo aaye jeko modify करे छा खे verb खे, adjective खे, and adverb खे. जॾहिं असांजो एडवर्ब मॉडिफाई कंदो वर्ब खे एडजेक्टिव खे त उहो असांजो एडवर्ब सॾिबो. फॉर एग्ज़ाम्पल ब्यूटीफुली, अवे, वेरी, स्ट्रॉन्ग, टुडे, etc. हाणे ब्यूटीफुली, अवे, वेरी, स्ट्रॉन्ग, टुडे इहे असांजा एडवर्ब्स आहिनि. फॉर एग्ज़ाम्पल वी हैव टू सेंटेंसिस. नंबर 1, ही रैन क्विकली. हू तेज़ी सां भॻो. ही रैन क्विकली. हाणे ॾिसो जेको आहे रैन असांजो जेको आहे वर्ब आहे जेको एक्शन ॾेखारे थो. छा ॾेखारे थो? एक्शन ॾेखारे थो. हाणे रैन जेको आहे क्विकली. हाणे क्विकली जेको असांजो एडवर्ब आहे जेको मॉडिफाई करे थो छा खे? वर्ब खे. हाणे वर्ब छा आहे? रैन. हाणे रिलेशनशिप बिटवीन रैन एंड क्विकली. हाणे जुमिले में जेको रिलेशनशिप आहे उहो एडवर्ब ऐं वर्ब जे दरमियान में आहे. याने कि एडवर्ब हाणे रैन खे याने वर्ब खे मॉडिफाई करे थो. नंबर 2 सेंटेंस, शी इज़ वेरी ब्यूटीफुल. शी इज़ वेरी ब्यूटीफुल. ब्यूटीफुल जेको असांजो एडजेक्टिव आहे एंड वेरी जेको आहे असांजो एडवर्ब आहे. हाणे ॾिसो जेको आहे वेरी जेको आहे रिलेशनशिप करे ॾेखारे थो छा सां? ब्यूटीफुल सां. याने वेरी ब्यूटीफुल खे मॉडिफाई करे थो. जॾहिं असांजो एडवर्ब एडजेक्टिव खे मॉडिफाई कंदो त उहो असांजो छा थींदो? एडवर्ब थींदो. पहिरियां ॿई जुमिला असांजा जेके आहिनि उनमें जेको आहे नंबर 1 में असांजो जेको एडवर्ब आहे उहो वर्ब खे मॉडिफाई करे थो. नंबर 2 में जेको आहे असांजो एडवर्ब एडजेक्टिव खे मॉडिफाई करे थो. नाउ वी विल लर्न अबाउट द टाइप्स ऑफ एडवर्ब्स. देयर आर 10 टाइप्स ऑफ एडवर्ब्स. नंबर 1, एडवर्ब ऑफ मैनर. नंबर 2, adverb of place. Number 3, adverb of time. Number 4, adverb of degree or quantity. Number 5, adverb of reason. Number 6, adverb of frequency or number. Number 7, adverb of affirmative or negation. Number 8, adverb of conjunction. Number 9, interrogative adverb. Number 10, relative adverb. These were 10 kinds of the adverbs. ये पहिरियां जेके आहिनि काइंड्स आहिनि छा जा? एडवर्ब जा. घणा काइंड्स आहिनि? 10 काइंड्स आहिनि. Now we will discuss about the kinds of adverbs one by one. Number 1, we have given adverb of manner. What is adverb of manner? Adverb of manner छा खे चइबो आहे? This type of adverb tells us in what manner the action takes place and answer the question how or in what manner. हाणे ॾिसो जेको आहे एडवर्ब जेको आहे असांखे ॿुधाए थो छा जे बारे में? क्वेश्चन जे बारे में. जेको छा खे ॿुधाए थो? प्लेस जे बारे में. जंहिंमें असां क्वेश्चन करे सघूं था हाउ ऐं वॉट. एग्ज़ाम्पल स्लोली, बेडली, क्लियरली, वेल, फास्ट, etc. वी हैव गिवन 2 सेंटेंसिस. फॉर एग्ज़ाम्पल नंबर 1, ही वॉक्स स्लोली. हाणे ॾिसो जेको आहे ही वॉक्स स्लोली. हाणे जेको आहे सब्जेक्ट ही आहे जेको एक्शन करे थो छा जो? वॉक जो, घुमण जो. जेको घुमे थो छा सां? आहिस्तगी सां. हाणे वॉक्स जेको आहे असांजो छा आहे? एक्शन आहे, वर्ब आहे. ऐं स्लोली जेको आहे आहिस्तगी सां जेको असांजो छा थींदो? एडवर्ब ऑफ मैनर. हाणे ॾिसो जेको आहे तेज़ी सां जेको आहे उहो घुमी सघे थो, आहिस्तगी सां घुमी सघे थो, नॉर्मली घुमी सघे थो. इहे जेके आहिनि उनजा छा आहिनि? मैनर्स आहिनि. नंबर 2 आहे असां वटि ही स्पीक्स क्लियरली. हू जेको आहे सफ़ाई सां ॻाल्हाए थो. हाणे ॾिसो जेको आहे हू वाज़े तरीक़े सां ॻाल्हाए थो या सफ़ाई सां ॻाल्हाए थो. ही स्पीक्स. स्पीक जेको आहे असांजो छा आहे? एक्शन आहे. ऐं क्लियरली जेको आहे असांजो छा आहे? एडवर्ब ऑफ मैनर. हाणे इन मिनी जुमिले में जेको आहे स्लोली ऐं जेको आहे क्लियरली ॿई छा खे ज़ाहिर कंदा आहिनि? एडवर्ब ऑफ मैनर खे ज़ाहिर कंदा आहिनि. उनखां पोइ आहे असांजो नंबर 2 आहे असां वटि एडवर्ब ऑफ प्लेस. एडवर्ब ऑफ प्लेस छा खे चइबो आहे? दिस टाइप ऑफ एडवर्ब टेल्स अस place of an action. Answer the question where. For example there, here, in, out, above, below, far, behind, etc. हाणे ॾिसो जेको आहे एडवर्ब ऑफ प्लेस असांखे जेको आहे क्वेश्चन जेको ॾेखारींदो छा जो? वेयर जो. हाणे वेयर ॾिसो ही कम्स हेयर. हू केॾे अचे थो? हेॾे अचे थो. वेयर असां चवंदासीं त असांखे छा मिली वेंदो? एडवर्ब ऑफ प्लेस अची वेंदो. उनखां पोइ आहे असांजो नंबर 3 एडवर्ब ऑफ
time. This type of adverb tells us the time of an action and answer the question when. हाणे जेको आहे adverb of time में असां question कंदा आहियूं छा जो when जो example now, before, today, yesterday, since, already, etc. Number 1 he came late. हू देर सां आयो. late जेको आहे छा आहे असांजो time. हाणे इन में जेको question असांजो put थींदो when he came late. call him early. हुनखे जल्दी सॾो. हाणे अर्ली जेको आहे असांजो छा आहे टाइम आहे. हाणे हिते असां छा यूज़ कयोसीं वैन. हाणे वैन जॾहिं ईंदो त असां जेको आहे हुनखे आइडेंटिफाई करे सघंदासीं त उहो असांजो एडवर्ब ऑफ टाइम आहे. ऐं हाणे आहे असांजो चौथो नंबर एडवर्ब ऑफ फ्रीक्वेंसी नंबर. दिस टाइप ऑफ एडवर्ब टेल्स हाउ फ्रीक्वेंटली एन एक्शन टेक्स प्लेस एंड आंसर द क्वेश्चन हाउ आफ्टर. छा जो जेको आहे आंसर ॾींदो हाउ आफ्टर जो. एग्जाम्पल वंस, ट्वाइस, ऑफन, ऑलवेज, समटाइम, etc. असां वटि ॿ जुमिला आहिनि एग्जाम्पल लाइ. नंबर 1 आई रीड दिस बुक ट्वाइस. मां ही बुक ॿ दफ़ा पढ़ियो. घणा दफ़ा पढ़ियो? ॿ दफ़ा, ट्वाइस. नंबर 2 आई हैव टोल्ड यू वंस. मां सिर्फ़ु तव्हांखे जेको आहे हिकु दफ़ा ॿुधायो आहे. हाणे हिकु या ॿ दफ़ा वंस आर ट्वाइस दीज आर एग्जाम्पल ऑफ एडवर्ब ऑफ फ्रीक्वेंसी. वंस एंड ट्वाइस जेके आहिनि छा जा एग्जाम्पल आहिनि एडवर्ब ऑफ फ्रीक्वेंसी आर नंबर्स. हाणे नंबर्स कहिड़ा आहिनि? ट्वाइस, वंस. नंबर 5 आहे असांजो एडवर्ब ऑफ डिग्री आर क्वांटिटी. दिस टाइप ऑफ एक्सप्रेस degree of quality, state, condition and relation and answer the questions how much, in what degree or to what extent. Example very little, quite, enough, too much, almost, so etc. इन किस्म जे जुमले में इन किस्म में असांखे ख़बर पवंदो छा जे बारे में how much जे बारे में ख़बर पवंदो. एग्जाम्पल ही इज़ टू लेज़ी. हाणे टू जेको आहे असांजो छा आहे टू लेज़ी. हाणे टू जेको असांजो छा थींदो एडवर्ब ऑफ डिग्री आर क्वांटिटी. नंबर 2 ही इज़ वेरी क्लेवर. वेरी बि असांजो छा थींदो एडवर्ब ऑफ डिग्री आर मैनर. उन खां पोइ आहे असांजो नंबर 6. नंबर 6 आहे असांजो एडवर्ब ऑफ रीज़न. हाणे एडवर्ब ऑफ रीज़न छा आहे? दिस टाइप ऑफ एडवर्ब टेल्स अस द रीज़न और पर्पज़ ऑफ द एक्शन एंड आंसर द क्वेश्चन वाई. जेको असांजे वाई जो सवाल यानी छो जो सवाल ॾे. छो वैसे ई असांजो जेको आहे रीज़न हूंदो आहे, सबबु हूंदो आहे. एग्जाम्पल देयर फॉर हैंस. इन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेके आहिनि ॿ एडवर्ब्स आहिनि. कहिड़ा कहिड़ा? देयर फॉर एंड हैंस. नंबर 1 ही देयर फॉर लेफ्ट स्कूल. ही देयर फॉर लेफ्ट स्कूल. देयर फॉर जेको इस्तेमालु थियो असांजो छा थींदो एडवर्ब ऑफ रीज़न. ही इज़ हैंस अनएबल टू गो. हैंस जेको असांजो छा शो करे थो रीज़न खे शो करे थो. इन जे लाइ इहो छा सॾिबो असांजो एडवर्ब ऑफ रीज़न. नंबर 7 आहे असां वटि एडवर्ब ऑफ affirmation or negation. An adverb of affirmation is an adverb of negation is an adverb which denies the action in the sentence. Example adverb of affirmations yes, surely, absolutely, definitely, certainly. Number 2 adverb of negation no, not, never. Number 1 आहे असां वटि yes he went there. Number 2 he will never go there. yes he went there असांजो छा थींदो adverb of affirmation. he will never go there इहो असांजो एग्जाम्पल थींदो adverb of negation जो. उन खां पोइ आहे असांजो नंबर 8 adverb of conjunction. हाणे adverb of conjunction असां छा खे चवंदा आहियूं? adverbs of conjunctions are used to connect two clause phrases or words. जेको ॿ क्लास या फ्रेज़िस खे ॻंढे तंहिंखे असां एडवर्ब ऑफ कंजक्शन चवंदा आहियूं. फॉर एग्ज़ाम्पल आल्सो, लाइकवाइज़, अदरवाइज़, इंडीड, स्टिल, दस. एग्ज़ाम्पल असां वटि जुमिलो आहे इट वॉज़ रेनिंग देयरफॉर आई चेंज्ड माई प्लान्स. इट वॉज़ रेनिंग. हाणे इन में जेको आहे पहिरियों नंबर जेको असांजो जुमिलो हूंदो डिपेंडेंट क्लास हूंदो उनखे असां जेको आहे सेमी कॉलन ॾींदासीं ऐं उन खां पोइ असां कंजक्शन यूज़ करे वरी जेको आहे असां जेको आहे जुमिले खे पूरो कंदासीं. उन खां पोइ आहे असांजो नंबर 9 इंटेरोगेटिव एडवर्ब. छा? इंट्रोगेटिव एडवर्ब. इंट्रोगेटिव एडवर्ब्स आर यूज्ड टू आस्क क्वेश्चंस. एग्जाम्पल व्हेन, वेयर, वाई, हाउ मच, etc.
नंबर 1 वैन विल यू गो टू ऑफिस। हाँ वैन जो असांजो छा शो करे थो, टाइम शो करे थो। नंबर 2 वेयर डू यू लिव, वेयर छा शो करे थो, प्लेस शो करे थो। हाँ वैन ऐं वेयर असांजा छा आहिनि, इंटरोगेटिव्स ऑफ एडवर्ब्स। नंबर 10 या आखिरी असांजो आहे रिलेटिव एडवर्ब्स। रिलेटिव एडवर्ब्स आर यूज टू जॉइन सेंटेंसिस आर क्लासिस। जेको असांजे सेंटेंस ऐं क्लास खे मिलाए तंहिंखे असां रिलेटिव एडवर्ब्स चवंदासीं। दीज एडवर्ब्स आर व्हेन, टाइम, वेयर, प्लेस एंड वाई रीज़न शो करे। एग्जाम्पल, आई नो द टाइम व्हेन ही विल कम। आई नो द टाइम व्हेन ही विल कम। नंबर 2 आई नो द प्लेस वेयर ही वॉज बॉर्न। हाँ ॾिसो जेको आहे वैन एंड वेयर, वैन जेको असांजो टाइम खे शो करे थो, वेयर जेको असांजो प्लेस खे शो करे थो। इहो असांजो छा थींदो, रिलेटिव एडवर्ब। दोस्तों अॼु असां पढ़ियो आहे एडवर्ब जे बारे में ऐं मूंखे उमेदु आहे तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे का क्वेश्चन आहे, यू मे कमेंट इन माय कमेंट बॉक्स।